अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबरू ऐं नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र वझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ रद्द थियण खां पोइ पैदा थियल सूरत-हाल जो सुप्रीम कोर्ट पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में लॉर्जर बेंच ॿुधणी कंदी। अटॉर्नी जनरल बैरिस्टर ख़ालिद जावेद जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हथ में हूंदो। गॾियल अपोज़िशन जी पिटीशन में सदर वज़ीर-ए-आज़म ऐं स्पीकर खे धुर बणायो वियो। चइनि नुक़्तनि ते ॿधल पिटीशन में अदालत खे बेतमादी रिथ में रंडकूं ख़तमु करण जी सदा। पिटीशन में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त स्पीकर इजलास मुलतवी न पियो करे सघे, संदसि रूलिंग ख़तमु कई वञे। वज़ीर-ए-आज़म जे सदर खे असेंबली टोड़ण वारे ॾिनल तजवीज़ खे गैर क़ानूनी क़रार ॾिनो वञे। स्पीकर खे पाबंद कयो वञे त अॼु ई इजलास घुराए रिथ ते वोटिंग कराए। सदर डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर-ए-आज़म जे एडवाइस ते असेंबलियूं ऐं वफ़ाक़ी काबीना टोड़े छॾी। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त बेतमादी जी रिथ रद्द थियण ते क़ौम खे वाधायूं ॾियां थो। अवाम इलेक्शन जी तयारी करे बेतमादी रिथ परली एजेंडा हुई। स्पीकर आइन मुताबिक़ फ़ैसिलो कयो आहे। अवाम खे फ़ैसिलो करणो आहे त मुस्तक़बिल में कंहिंखे इक़्तिदार में आणणो आहे। क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ पेश कयल अपोज़िशन जी बेतमादी रिथ खे आइन जे उबतड़ क़रार ॾींदे रद्द करे छॾियो। इजलास अणॼातल मुदे ताईं मुलतवी। रिथ रद्द थियण खां पोइ अपोज़िशन मेंबर जो ऐवान में एहतजाज। चेयरमैन अयाज सादिक जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास पीपी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त 197 मेंबरनि वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ वोट ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वज़ीर-ए-आज़म मुल्क जे आइन खे टोड़ियो आहे। हीउ पाकिस्तान जे आइन ते संगीन हमलो आहे। अपोज़िशन हर हाल में इलेक्शन लाइ तयार आहे। स्पीकर आख़िरी मौक़े ते गैर क़ानूनी कमु कयो। उमेद आहे त सुप्रीम कोर्ट उन मामले ते बिना देर क़दम खणंदी। पाक फ़ौज बेतमादी रिथ समेत समूरनि सियासी मामलनि खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी। DGI-SPR मेजर जनरल बाबर इफ़्तिख़ार जो चवणु आहे त जेको कुझु थियो उन सां फ़ौज जो को बि वास्तो नाहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त स्पीकर जी रूलिंग बदनीयती ते ॿधल हुई। ही हारायल माण्हू आहिनि, हुननि हथियारे फिटा न कया ऐं भॼी विया। PTI वारनि जमहूरियत खे नुक़सान पहुचाइण में आमरीत खे पोइ ते छॾे ॾिनो। ॾिसी रहियो आहियां त हर पासे खां आवाज़ अची रहिया आहिनि, सभई हुन जी मज़म्मत पिया कनि। आइन जे आर्टिकल 224 तहत वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहंदो। डिप्टी स्पीकर बहादुरीअ सां फ़ैसिलो कयो। स्पीकर जो फ़ैसिलो हतम ई आहे, कंहिं अदालत में चैलेंज नथो करे सघिजे। मुल्क में मार्शल लॉ जो को बि इम्कान नाहे। पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश कंदड़ मुंहं किरी पिया। सभु सियासी पार्टियूं चूंडुनि खां छो भॼी रहियूं आहिनि। पार्लियामेंट ऐं अदलिया जो किरदार धार आहे। स्पीकर जो अख़्तियार लामहदूद आहे, उनखे चैलेंज नथो करे सघिजे। फवाद चौधरी ऐं शहबाज़ गिल जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल।